बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन नवानी सीरिया सिंधी थॉट्स क्लास नंबर 17 आहे बेसिक इंग्लिश ग्रामर जे कोर्स जो। अॼु जे हिन वीडियो जे अंदर असीं टे अहम क़िस्म एडवर्ब जा पढ़ण वारा आहियूं। सो अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। हाणे पहिरियों जेको क़िस्म आहे उहो आहे एडवर्ब ऑफ मैनर, जेके चवंदा ज़र्फ़ असलूब। इन जी डेफिनेशन आहे त एन एडवर्ब यूज्ड टू शो हाउ एन एक्शन इज डन। यानी याद रखी छॾियो त जेको एडवर्ब ऑफ मैनर आहे उहो जेको आंसर कंदो आहे उहो कंदा कीअं। ॾिसो जा ब्रेवली, क्विकली, हैप्पीली, तव्हां ॾिसो जॾहिं बि हे इस्तेमालु कंदो न, मिसाल हिन बहादुरीअ सां हे कमु कयो, कीअं कमु कयईं, बहादुरीअ सां कयईं। यानी हे उहे लफ़्ज़ आहिनि एडवर्ब ऑफ मैनर, उहे आहिनि जेके हमेशह कीअं खे ज़ाहिर कंदा आहिनि, कीअं खे शो कंदा आहिनि। मिसाल ते लिव्ड, उहे रहिया कीअं, हैप्पीली, ख़ुशीअ सां रहिया हिते। यानी ख़बर पई त जेको एडवर्ब ऑफ मैनर आहे उहो कीअं खे रिप्रेज़ेंट कंदो आहे या कीअं जो जवाबु ॾींदो आहे। ऐं ही कुझु लफ़्ज़ आहिनि जेके हिन में इस्तेमालु थींदा आहिनि, ब्रेवली, क्विकली, हैप्पीली, ग्रेसफुली, ब्यूटीफुली, हे कुझु लफ़्ज़ आहिनि। ॿियो नंबर एग्जांपल आहे रज़ा वॉक्स ग्रेसफुली। कीअं थो घुमे, हू वॾे मतिलबु हिकिड़े ग्रेसफुल अंदाज़ में घुमे थो, ग्रेसफुली घुमे थो। ऐं यादि रखो ये डेफिनेशन तव्हां नोट भी कजो पंहिंजे कॉपी ते। एल वाई एंडिंग इन अ वर्ड, जंहिं लफ़्ज़ जे अंदर आखिर में एल वाई हुजे, ऑफन टाइम अ गुड इंडिकेटर दैट द वर्ड इज एन एडवर्ब। याद रखो त जेके ऑफनली जॾहिं कंहिंजे एल वाई आखिर में हुजे न, उहे इंडिकेट कंदा आहिनि त इहो एडवर्ब आहे। यानी हीअ बि तव्हां लिखी छॾियो त इहो गुड इंडिकेटर आहे। माना अगरि तव्हांखे मिसाल ईअं हुन में कंहिं जुमिले में मिले, टेस्ट में मिले, और तव्हांखे चयो वञे त बाबा हिन मां एडवर्ब ॿुधायो कहिड़ो आहे, ऐं अगरि हुनजे अंदरि एल वाई वारा लफ़्ज़ आहिनि त तव्हांखे इलाही आसानी थींदी हिनखे इंडिकेट करण में त यार हीअ असांजो एडवर्ब आहे। सो इहा हिनजी नंढी डेफिनेशन आहे। तव्हांजे साम्हूं एल वाई वर्ड्स जी काफ़ी लिस्ट आहे जिन खे असां एडवर्ब ई कंसीडर कंदा आहियूं। एडवर्ब आहिनि उहे, तव्हां उहे बि पंहिंजी कॉपी ते नोट कंदो। सो हलो था नेक्स्ट टाइप जे तरफ़। हाणे ॾिसो ॿियो नंबर क़िस्म आहे एडवर्ब ऑफ प्लेस, जेके ज़र्फ़ मकान चइबो आहे। हाणे हिन जी डेफिनेशन छा आहे, एन एडवर्ब यूज्ड टू शो वेयर एन एक्शन इज डन। यानी ॾिसो हे छा खे ज़ाहिर कंदो, किथे खे। एडवर्ब ऑफ मैनर छा खे पोइ ज़ाहिर करे, कीअं। हे छा खे ज़ाहिर कंदो, किथे। यानी कोई कम, काई शइ किथे थी थिए, इज नोन एज एडवर्ब ऑफ प्लेस। हाणे एग्जांपल आहिनि हेयर, देयर, अप, डाउन, बिलो, विद इन। हाणे ये प्लेस खे इंडिकेट कंदियूं एडवर्ब जे तौर ते। हाणे एडवर्ब ऑफ प्लेस जी लिस्ट बि तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते आहे, हिनखे तव्हां नोट करे छॾींदो त इहा लिस्ट बि जेको आहे सो असां कंहिंजे अंदरि इंक्लूड कंदासीं एडवर्ब ऑफ प्लेस जे। हाणे जो एग्जांपल खणूं था, आई वेंट, ठीकु आहे, वयुसि किथे, देयर, उते। यानी हे जेको कमु थियो मुंहिंजे वञण वारो किथे थियो, मां होॾां वयुसि, I went there। ॿियो नंबर एग्जांपल आहे they stood, ठीकु आहे, बीठा हुया, dash the gate, near the gate। उहे बीठा किथे हुया, गेट जे वेझो। यानी हिन छा कयो, प्लेस खे इंडिकेट करे थो। ठीकु आहे, त कोई कमु किथे थिए थो। टियों नंबर एग्जांपल आहे कम हेयर, प्लीज कम हेयर। यानी जेको हेयर आहे हिते इन प्लेस खे, यानी हो काॾां अचे, हेॾां अचे, हेॾां छा आहे असांजो एडवर्ब ऑफ प्लेस आहे। त सो असांजो जेको ॿियो नंबर क़िस्म एडवर्ब ऑफ प्लेस, त कंहिंखे ज़ाहिर कंदो, किथे खे। ही तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां कॉपी ते ज़रूर हिननि खे नोट कंदो। हाणे हलूं था टे नंबर एग्जांपल जे तरफ़। ॿियो नंबर क़िस्म आहे एडवर्ब जो, एडवर्ब ऑफ टाइम। हिन में छा थींदो, एन एडवर्ब इज यूज्ड टू शो व्हेन। हिन में छा थींदो, कॾहिं। एडवर्ब ऑफ मैनर में छा हो, कीअं। एडवर्ब ऑफ प्लेस में किथे, ऐं एडवर्ब ऑफ टाइम में कॾहिं थियो आहे उहो कमु। एन एडवर्ब इज यूज्ड टू शो व्हेन एन एक्शन इज डन, कॾहिं उहो कमु थियो आहे। अच्छा, नाउ, टुडे, अर्ली, स्टिल, येट, बिफोर, नेवर, डेली। तव्हांजे साम्हूं लिस्ट बि असांजे टीम मेंबर ॾिनी हूंदी, हुनखे बि तव्हां ज़रूरु नोट कंदो। हीअ जेको आहे सो ॾिसो एडवर्ब ऑफ टाइम छा आहे, जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल कीअं, टुडे आई विल नॉट कम, मां अॼु न ईंदमि। जेको टुडे आहे उहो असां एडवर्ब आहे, पर कहिड़ो एडवर्ब इस्तेमालु कयो आहे, एडवर्ब ऑफ टाइम। यानी मॉडिफिकेशन थो करे कंहिं बि जुमिले जे अंदरि, छा थो करे, या माना कंहिं बि शइ जे अंदरि। मिसाल कीअं, माय ब्रदर इज नॉट एट होम नाउ। ठीकु आहे, कॾहिं इन जो भाउ घर न आहे, नाउ, हिन वक़्तु मुंहिंजो भाउ घर में न आहे। ईअं असां हिन में एडवर्ब ऑफ टाइम इस्तेमालु कयो। मिसाल, दे विल कम हियर टुडे, उहे हिते ईंदा। यानी जेको हिते टुडे आहे इहो छा आहे, असांजो एडवर्ब ऑफ
टाइम आ। सो उम्मीद है त टे क़िस्म जेके एडवर्ब जा इन वीडियो जे अंदर पढ़ियासीं, एडवर्ब ऑफ मैनर, एडवर्ब ऑफ प्लेस एंड एडवर्ब ऑफ टाइम। तव्हां जे साम्हूं कुछ सेंटेंसेस आहिनि, इन्हनि खे अंडरलाइन कंदो ऐं जस्टिफाई कंदो त इहो एडवर्ब जे कहिड़ी फैमिली सां ताल्लुक़ रखे थो। होमवर्क कंदो। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह।